अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ख़ुज़ू हिज़्रकुम फ़न्फ़िरू सुबातिन अव इंफ़िरू जमीअन व इन्न मिनकुम लमन लयुबत्तिअन्न फ़इन असाबतकुम मुसीबतुन क़ाल क़द अनअम अल्लाहु अलय्या इज़ लम अकुन मअहुम शहीदा वलइन असाबकुम फ़ज़लुम मिनल्लाहि लयक़ूलन्न कअन लम तकुन बैनकुम व बैनहु मवद्दतुन या लैतनी कुन्तु मअहुम फ़अफ़ूज़ फ़ौज़न अज़ीमा फ़ल्युक़ातिल फ़ी सबीलिल्लाहि अल्लज़ीना यशरूनल हयातद दुन्या बिल आखिरह व मन युक़ातिल फ़ी सबीलिल्लाहि फ़युक़तल अव यग़लिब फ़सौफ़ नुअतीहि अजरन अज़ीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाद जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे आशिक़नि खे तसल्लीअ जूं ॻाल्हियूं बयानु फरमायूं जंहिंजे दिलि जे अंदरि सभ खां वधीक इहो ग़म हो त हिन वक़्त त असां पंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसंदा आहियूं त असांजा ॾुख दर्द दूर थी वेंदा आहिनि। हुज़ूर सलातो वसलाम जन जे वफ़ात खां पोइ छा थींदो? पंहिंजे घर जे अंदरि बि बे इंतिहा परेशान ऐं बेचैन थी वेंदा आहियूं जॾहिं हुज़ूर जी यादि ईंदी आहे त वरी जॾहिं मस्जिद नबीअ में हलिया ईंदा आहियूं त असांखे चैन ऐं सुकून मिलंदो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ तसलीअ जा अल्फाज़ बयानु फरमाया त जंहिं मुंहिंजे नबीअ जी इताअत कई, पंहिंजे रब ज़ुल जलाल जी इबादत कई, उन्हनि ते मां इनाम कंदुसि इहो जो उन्हनि खे नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु क़यामत में रहाईंदुसि। पोइ उहे कहिड़े बि दौर जा माण्हू हुजनि, क़ुरान पाक जो तरीक़ेकार सम्झाइण जो अजीब आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जा सहाबी हुजनि इन इश्क में भरपूर, या हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ क़यामत ताईं ईंदड़ को इंसान अहिड़े इश्क में पुर हुजे, उन जे लाइ बि क़ुरान पाक जी इहा ई आयत तसली ॾींदी त इताअत कंदो त अल्लाह ताला मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु तोखे रहाईंदो। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे जंग जी तरबियत ऐं तालीम कुझु सेखारी आहे, ख़ुसूसन जॾहिं हालात मुश्किल थी पवंदा आहिनि, सख़्त थी पवंदा आहिनि, चैलेंज नज़र ईंदी आहे पंहिंजे दीन खे बचाइण, त पोइ उन वक़्तु ज़रा कुझु पुख़्तगीअ जी ज़रूरत हूंदी आहे। पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे ईमान खे बचाइण जे लाइ कुझु जुस्तजू ईमानी क़ुवत जी बि खपे, पंहिंजी जान जे बाज़ीअ जी मज़बूत बाज़ू बि खपे, असलिहो बि खपे ऐं इरादतनि माण्हूअ जो हौसलो बि बुलंद खपे। पोइ अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम जी जमात खे इहा तरबियत कंदे वॾा लफ़्ज़ फरमाया, ख़ुसूसन इहे लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला ही आयतूं उन वक़्तु नाज़िल फरमायूं जंहिं वक़्तु मदीने जा मुनाफ़िक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सहाबा किराम सां गॾु गॾु निमाज़ में, रोज़े में, इस्तिग़फ़ार में, तस्बीह में, सॾपंद में, मशवरे में गॾु गॾु हुया, पर दिलि जे अंदरि कुफ़र छुपाए वेठा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुश्मनी छुपाए वेठा, बज़ाहिर ईअं घोर घोर पिया वञनि। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुरान पाक जूं ही आयतूं नाज़िल करे उन्हनि मुस्लमान मुक़द्दस सहाबा किराम जे जमात खे तालीम ॾींदे फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू
खुज़ू हिज़रकुम, ए ईमान वारो पंहिंजा हथियार खणो। हथियार लफ़्ज़ आहे हिकिड़ो। तव्हां असां पंहिंजे ॿोलीअ में चवंदा आहियूं हथियार हुनखे चइबो आहे जेको बंदूक हुजे, रिवॉल्वर हुजे, पिस्टोल हुजे, इहो हथियार। सचो ई आहे, इहा असांजे दौर जी इस्तिलाही माना आहे हथियार माना बंदूक। हथियार उनखे चइबो आहे जेको हथ में हुजे। कुते खे डोड़ाइण जे लाइ पथर खयोंसीं, इहो हथियार आहे। वक़्त ते लठ खईंसीं, इहो हथियार आहे। वक़्त ते कंहिं बदअख़लाक़ माण्हू से ज़बान सां अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायोसीं जहिड़ो गोली बणिजी हुनखे लॻो, इहो हथियार आहे। वक़्त ते पंहिंजे बाज़ूअ में अहिड़ी ताक़त रखीसीं, कंहिं बेहूदे माण्हू आंगुर खईं हुनजे आंगुर खे मरोटे छॾियोसीं, इहो हथियार आहे। वक़्त ते माण्हू जेकॾहिं सुस्त लॻो वेठो आहे, ख़बर पइजी त जिहाद जो ऐलान थियो, अलर्ट थी वेही रहियो, इहा हिनजी तयारी, इनजो हौसलो बुलंद, इहो हथियार आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़रकुम, ईमान वारो हथियार पकड़ियो, माना हौसलो भी बुलंद रखो, सोच फिक्र भी बुलंद रखो। जिस्म जे अंदर खाधो पीतो खाई करे रुगो दुनिया जी लज़त हासिल करण जे लाइ पेट न भरियो, पंहिंजे जिस्म खे ताज़ो तवानो रखो, इस्लाम जे सरबुलंदीअ लाइ जिस्म भी पंहिंजो ताज़ो रखो। अहिड़ी ई तरह सां सोच ऐं फिक्र जिस्म सां गॾोगॾु अगरि तव्हांखे ॿी तयारी करणी थी पई त दुश्मन किथां किथां हमलावर थी सघे थो, उनजे चालबाज़नि खे सम्झी करे उनजो मुतबादिल, उनजो मुक़ाबिल बंदोबस्त कयो, इहो भी तव्हांजो हथियार आहे। पोइ हू जेकॾहिं तव्हांजे मथां हथियारनि सां थो अचे त तव्हां बि हथियारनि सां लैस थियो। हू जेकॾहिं तव्हां ते घोड़नि ते थो अचे हमलो करण लाइ, तव्हां बि ओड़ी तयारी कयो। हू जेकॾहिं लठ थो खणे त लठ खणो, हू तलवार थो खणे त तलवार खणो, हू जेकॾहिं तीर ऐं नेज़ा ऐं भाला थो खणे त तव्हां बि तीर ऐं तलवारूं खणो, मुक़ाबले में ओड़ा थी बीहो। या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़रकुम, ईमान वारो हथियार वठो, हथियारनि खे पकड़ियो, मज़बूतीअ सां पंहिंजा हथियार पंहिंजे हथनि में महफ़ूज़ रखो। आम माण्हू जॾहिं इहे अल्फाज़ ॿुधंदो त नऊज़ बिल्लाह इहा ॻाल्हि सोचींदो त यार इस्लाम त लठ ऐं तीर तलवार हथियार जी नऊज़ बिल्लाह ॼण त दहशतगर्दीअ जी तालीम थो ॾे। पर उन्हनि कम अकुलनि खे इहा ख़बर ई न आई त जेतिरो अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे कुंड कुर्श में दीन खे शाया करण जे लाइ ज़िम्मेदारियूं रखियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां, उन खां पोइ सहाबा किराम जे मथां, उन खां पोइ हर मोमिन मुस्लमान जे मथां दीन फैलाइण जूं जेतिरियूं ज़िम्मेदारियूं आहिनि, त उन दीन खे मिटाइण जूं कुफरिया कुवतूं बि ओतिरो ज़ोरावर ताक़तवर आहिनि, अञा उन्हनि खां मुस्लमान खां वधीक। पोइ इन्हनि मुस्लमाननि जे मुक़ाबले में जेतिरियूं कुवतूं दीन खे मिटाइण जे लाइ ताक़तवर आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे मुक़ाबले में पंहिंजो दिफ़ाई बयान फरमायो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़रकुम, पंहिंजो दिफ़ा कयो, हथियार खणो। जेकॾहिं ईअं तव्हां मायूस थी वेठा रहियो, काफ़िर तव्हांजे वजूद खे ख़त्म करे वेंदो। तव्हां न रहियो त दीन शाया केरु कंदो? तव्हां जेकॾहिं ख़त्म थी वियो त पोइ क़ुर जी तालीम पढ़ाइण ख़िताबत ऐं तदरीस तालीम उहा केरु कंदो? मैदान जिहाद में ज़हन बयान करण वारा, ज़हन तैयार करण वारा जोधा जवान केरु पैदा कंदो? पंहिंजो पाण खे बचायो। इंसान पंहिंजो वजूद बचाए, इहो ई वॾो जिहाद जो अहम फरीज़ो आहे। पाण मुजाहिद जेकॾहिं जल्दबाज़ी ऐं जज़्बात में जिहाद में या अकेले सिर निकिरी पियो ऐं पंहिंजो वजूद शहादत जे वॾी दौलत सां सरफराज़ थी करे हाराए, ॼण त बज़ाहिर उन शहादत हुनखे मिली वई, जिस्म हुनजो हवाले थियो अल्लाह ताला जे, त मुस्लमाननि जी कुवत त वॾी कमज़ोर थी वई। बज़ाहिर वॾो इनाम आहे, पर हेॾां ॾिसबो त वॾी कुवत ई जेका हथनि में वई हली। पर मालूम थिए थो शहादत खपे थी, पर हिकमत अमलीअ सां पंहिंजो वजूद बचाए करे मुस्लमाननि जे कुवत खे वॾे तादाद में जमा करणु, उनजी अञा वधीक सख़्त ज़रूरत आहे। शहादत सां गॾोगॾु अल्लाह पाक पंहिंजी मुस्लमाननि खे पंहिंजी दिफ़ाई कुवत मज़बूत रखण जे लाइ फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़रकुम, पंहिंजी तयारी वठो। मुहावरे वारो माना तर्जुमो पियो कयां, या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़रकुम, पंहिंजी तयारी फुल रखो। जंहिं तरह सां तव्हांखे तयारी करणी आहे करे रखो। अगरि पाण सां गॾु तव्हांखे राशन खणणो आहे त खणी वठो। तव्हांखे पाण सां गॾु ॻंढ काठियुनि जी बि ॿधणी आहे, जो किथे तव्हांखे खाधो पीतो पचाइणो पए त उहे काठियूं बि खणी वठो।
अगर तव्हांखे ॿ वॻा कपिड़नि जा खणणा आहिनि त उहे बि खणी वठो। जेका शइ तव्हांखे खपे थी मैदान जिहाद में, इहा सभु शइ तव्हांजे हथियार में आहे, उहा खणी वठो। ईअं न त जज़्बात में ॿ तीर ऐं तलवारूं खणी करे रुॻो निकिरी पओ, वक़्त ते खाधे जी ज़रूरत पए त तो वटि खाधो घर में पियो हो पर खणी कोन सघी, उते दुश्मन जे मुक़ाबले में ॾींहुं राति गुज़री वियो, बुख ते पाह थी पई, पर रुॻो ख़ाली बुख जे करे किरी पई, त तुंहिंजी अहिड़ी जज़्बात बि असांखे कान पई खपे। सामान पंहिंजो खणी निकिर, उते मज़बूती सां बीह मुक़ाबलो कर। मालूम थिए थो त सिर्फ़ मैदान ते निकिरी अचण ई मक़सदु कोन्हे, मैदान ते निकिरी अचणो आहे पर पंहिंजे हौसले बुलंद सां, सामान जे तयारीअ सां, असले जे मुकम्मल मज़बूतीअ सां, जान जे मज़बूत बाज़ुनि सां, ऐं बिल्कुलु पंहिंजे साथियुनि, पंहिंजे काफ़िले, पंहिंजे समूरे खे खणी करे हलणो आहे। लफ़्ज़ थोरा आहिनि पर एॾी वॾी माना वारा आहिनि। फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़्रकुम, पूरी पूरी तयारी करे निकिरो। साईं चलो इहा सॼी तयारी कईसीं, जेके शयूं तव्हां ॿुधायूं, जेके जेके शयूं खपनि पियूं, जेके जेके खणी सघणियूं हुयूं, खयूंसीं, तयार थी करे मैदान में आयासीं। हाणे साईं कीअं कयूं? अल्लाह तबारक व तआला फरमायो फनफिरू सुबातिन, हाणे निकिरो। अकेला अकेला थी करे न निकिरजो, अकेला अकेला थी करे निकिरंदव त दुश्मन तव्हांखे कणू कणू करे मारींदो। सुबातिन, नंढा नंढा टोला ग्रुपनि जे सूरत में निकिरो, को कहिड़े पासे खां, को कहिड़े पासे खां। हिकमत अमली बणायो, पंहिंजो हिकिड़ो अमीर मुक़ररु कयो। अमीर उहो जेको इलाइक़े खे बि ॼाणींदड़ हुजे, दुश्मन जे चालबाज़ीअ खे बि ॼाणींदड़ हुजे, तव्हांजे कुवत जी, तव्हांजे बाज़ूअ जी बि हुनखे ॼाण हुजे त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा जवान जोधा आहिनि, मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा जवान कुझु सुस्त आहिनि, कहिड़ा ॿुढ़ा आहिनि, कहिड़ा जवान आहिनि। कंहिंजो निशान तीर निशाने ते लॻंदो आहे, कंहिंजो घुसंदो आहे, कंहिंजी तलवार मुठ में, कंहिंजी में तलवार में ज़रब में असर आहे, ऐं कंहिंजी तलवार हथ मां धक सां छॾाइजी थी वञे। हर पंहिंजे सिपाही जी चङी तरह ॼाण हुजेसि, अहिड़े खे अमीर मुक़ररु कयो, पोइ उन जी इताअत में बीही वञो जाते जाते तव्हांखे हुकुम करे। अकेला अकेला थी करे न, फनफिरू सुबातिन, नंढा नंढा टोला थी करे, ग्रुपनि जे शक्ल में, को जबल जे चोटीअ ते मथे, त को गार जे चुर में, त को कंहिं जबल जे ओट, त को कंहिं वण जे मथे छपर ऐं छांवनि में लिकी वञो, को किथे त को किथे, को घटि वठे त को मैदान में बीही करे काफ़िर सां मुंहुं ॾेई करे अटकाए मुक़ाबले जे लाइ तयार थी बीहे। साईं ईअं बि कयोसीं, पर दुश्मन वॾे तादाद में आहे, थोरा थोरा टोला थी था वञूं त बि ईअं था सम्झ में अचूं ॼण त दुश्मन जे आॾो नंढा नंढा 4-4 5-5 माण्हुनि जा टोला ॼण त हिकु हिकु माण्हू थो नज़र अचे दुश्मन खे। वॾे तादाद में हिकु जाइ ते गॾु थी करे हमिलो कंदासीं त पोइ सम्झूं था त हा हाणे कुझु असांजो बचाव थींदो, पोइ कुझु असांजे ज़रब जो असरु थींदो। अलाह ताला फरमायो अविनफिरू जमीआ, नंढा नंढनि टोलनि जे सूरत में सम्झो था फ़ाइदो आहे त ईअं निकिरो। जेकॾहिं वॾी जमात, वॾे लश्कर जे सूरत में मैदान में बीही करे मुक़ाबले करण में फ़ाइदो आहे त ईअं थी बीहो। माना अल्लाह तबारक व तआला भरपूर तयारीअ जो सबक सेखारियो। लफ़्ज़ थोरा, ख़ुलासो इन्हनि जो इहो निकितो त हर क़िस्म जी तयारी जेका तव्हांखे जंग में खपे थी उहा करे निकिरो। पोइ न चइजो अड़े कुझु रहिजी वियो। हता कि एतिरे क़दुरु बि मुजाहिदनि जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त के औरतूं जेके तव्हांजे ज़ख़्मनि जी मलम पटी सुठे नमूने सां ॼाणींदियूं हुजनि न, नौजवान न हुजनि जंहिंजे करे माहौल में ख़राबी थिए, भरपूर औरतूं वॾड़ी उमिरि जूं जेके अम्मा ॾाॾीअ वांगुरु भरपूर हूंदियूं आहिनि, जेके दाइको ॼाणींदियूं आहिनि, जेके आड ॾियणु ॼाणींदियूं आहिनि, जेके हथु निकिरी पए, ज़रब अची पए, को हॾो निकिरी पए त पोइ उनखे सिधो करणु ॼाणींदियूं हुजनि, जेके ज़ख़्म जी मलम पटी ॼाणींदियूं हुजनि, उन्हनि खे बि खणणो पियो त खणी निकिरो। पर दुश्मन खे मामूली न सम्झो। इस्लाम जो दुश्मन जेको बीहे थो उनखे ईअं मामूली न सम्झो, भरपूर तरह सां निकिरो। अकेला अकेला बि न थियो। हिकिड़ो माण्हू अॻिते वियो, को पेशाब जे बहाने सां उनखे को तीर लॻो त ॿियनि खे ख़बर ई कान पवंदी त काॾे वियो। ॿ टे ॼणा गॾु थी निकिरो, 2-2 3-3 4-4 5-5 थी करे निकिरो, कंहिं बि कज़ा हादत सां निकिरो। इन ई आयत जो दलील वठंदे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सफ़र ते जॾहिं घर खां ॿाहिरि कंहिं वॾे सफ़र ते निकिरो न, उन में बि अकेला न निकिरो। कमु हुजेव त पाण सां गॾु को साथी खणंदा कयो। साईं छो? तोखे जेकॾहिं हेठि मथे थी पए त घर वारनि खे ख़बर त पए न त किथे आहे छा आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सफ़र ते जेकॾहिं को अकेलो निकितो न त इहो शैतान आहे। 2 ॼणा निकिता त इहो इस्नान आहिनि, शैतान आहिनि, 2 शैतान आहिनि। 3 निकिता त चइबो हा जमात आहे। त जीअं दुख सुख में हिक ॿिए खे 3 ॼणा हूंदा त हिक ॿिए जी मदद करे सघनि, हिक ॿिए खे संभाले सघनि। 3 ॼणा थी निकिरो, वॾे सफ़र ते निकिरो त अकेलो न, 2 ॼणा बि न, कम से कम 3 हुजो। पोइ ॿी रिवायत में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बि फरमायो
तो बेहतरीन साथी 4 हूंदा आहिनि, 4 कम से कम 3 आहिनि बेहतरीन साथी उहे आहिनि जेके चइनि जी तादाद में हुजनि। वॾे में वॾा सहाबी बि 4, दुनिया जा आम तौर ते जेके तरफ़ ॻणिया वेंदा आहिनि ओलह ओभर ॾखिण उत्तर 4, हूअं तरफ़ 6 आहिनि, 6 तरफ़ आहिनि, 4 इहे, हिकिड़ो हेठि हिकिड़ो मथे, ॿ इहे 6, उमूमन 6 तरफ़ आहिनि पर मशहूर 4 हूंदा आहिनि, तरफ़ बि 4 ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नाले में अखर बि 4। अहिड़ी ई तरह सां इस्लाम में अखर बि 4, त वॾे में वॾा सहाबी बि 4। अल्लाह तबारक व तआला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बेहतरीन साथियुनि जो जथो जेकर हुजे उनजो तादाद बि 4 साथी बेहतरीन। पर जेकॾहिं फौजियुनि जो कुल जथो लश्कर हुजे त उन में 400 फौजी वॾे लश्कर में हुजनि न, बेहतरीन आहे इहो लश्कर, इहो वॾो हावी थींदो दुश्मन जे मथां। वरी फरमायूं जेकॾहिं अञा वॾो लश्कर तयारु करणो हुजे कुफर जे मुक़ाबले में त पोइ 40,000 जो लश्कर जेको 40 सां ॿधल आहे उनजो तादाद ज़रा अल्लाह जे रसूल प्यार भरियो ऐं कामयाबी भरियो फरमायो आहे, बेहतरीन आहे उहो लश्कर। त हाणे सम्झ में आयो त दुश्मन जे मुक़ाबले में भरपूर तयारी करणी आहे। पोइ हाणे सवाल पैदा थियो त साईं क़ुर्बान वञा तव्हांजी तालीम असांजे अखियुनि ते, जीअं तव्हां चयो तीअं असां ॿुधो अहिड़ो ई ज़हन बणायोसीं, हाणे मैदान अमल में निकिरूं था, पर असां माण्हू जेके मुजाहिद मुस्लमान सॾिजूं था इन्हनि में कुझु माण्हुनि जूं कैटेगरियूं आहिनि, के पका आहिनि के कचा आहिनि, के जोधा जवान आहिनि लड़ाकू त के वरी सुस्त आहिनि, पाण बि नथा हलनि, ॿियनि जो बि ज़हन था बिगाड़नि। हिकिड़ा पाण त तयारु पर ॿियनि खे बि तयारु करे पिया हलनि, हिकिड़ा पाण त सुस्त पर ॿियनि खे बि सुस्त पिया कनि। साईं हाणे छा कजे, कीअं कजे, इन्हनि पंहिंजनि सां कीअं निमटूं? अल्लाह ताला फरमायो वइन मिनकुम लमन लयुबत्तिअन, जॾहिं तव्हां तयारु थी निकिरंदव न पोइ कुझु साथी तव्हांजा देर सां निकिरंदा। इन मिनकुम लमन लयुबत्तिअन, कुझु साथी तव्हां मां देर कंदा, सुस्त जंहिंखे न हूंदो हलणो, जंहिंखे न टाइणो हूंदो, या कुझु वरी तव्हां निकिरी हलंदव चवंदा पोइ अचूं था तव्हां हलो, देर कंदा, सुस्त रहिजी वेंदा, पाण खे पोइते रखंदा। फ़इन असाबतकुम मुसीबतुन, पोइ तव्हां निकिरी वेंदव जंग ते, पोइ जेकॾहिं तव्हांखे उन जंग जे दौरान का थोरी तकलीफ़ पहुची वई, कशमकश अची वई, सख़्तु मरहलो अची वियो ऐं उन सख़्तु मरहले खे मुंहुं ॾींदे तव्हांखे का थोरी तकलीफ़ पहुती वई, ज़ख़्मी थी पियो, शहादतूं थी पियूं, जवान तव्हांजा हेठि मथे थी पिया, त पोइ अल्लाह ताला फरमायो क़ाल क़द अनअम अल्लाहु अलैहि इज़ लमकुम माहुम शहीदा, उहे जेके पोइते तव्हांजा रहिजी विया आहिनि उहे ईअं चवंदव चङो थियो अल्लाह जी महिरबानी थी जो मां हिन सां गॾु कोन हुउमि, हुजां त मुंहिंजो बि ख़ात्मो ख़ैर सां थी वञे। पोइ ईअं चवंदा, इहे लफ़्ज़ जेको चए अहिड़े सोच जो माण्हू जेको हुजे सम्झी वञो इहो तव्हांजो कोन्हे। जेको तव्हांखे ॾुख पहुचे त वरी चए चङो छो जो मां कोन हुउमि, न त मूंखे बि अहिड़ी हालत में सूरनि में सलणो पवे हा, सूर सलणा पवंदा, अल्लाह से फरमाए थो तव्हांजो कोन्हे। क़ुर पाक पंहिंजे इन अल्फाज़नि सां उन दौर जे सहाबा किराम जे ज़माने में अहिड़े किरदार रखण वारनि माण्हुनि खे मुनाफ़िक़ सॾियो आहे। इहे उन दौर जा मुनाफ़िक़ आहे। जॾहिं बि जंग ते सहाबी सगोरा तयारु थींदा हुआ त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मुनाफ़िक़ हो, मदीने जे मुनाफ़िक़नि जो सरदार सॾिबो हो। ज़ाहिर तौर ते वॾो आलिम, वॾो जयद, वॾो यहूदियुनि जो अहले इल्म माण्हू सॾिबो हो, पर जंग जी जॾहिं तयारी थींदी मशवरो थींदो हो त मशवरो बि अहिड़ो ॾींदो हो जो वाह वाह, पर मशवरे पंहिंजे ते बि कोन टिकंदो हो, मुजाहिदनि सां गॾु निकिरंदो कोन हो। जंग ओद में त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे राय जे ख़िलाफ़ मशवरो तय करे फ़ैसिलो करे जंग जे लाइ निकिता, ही बि गॾु निकितो, जॾहिं मुजाहिद अॻिते हलिया त ही पंहिंजा 300 साथी वठी करे वापसि मोटियो, मुंहिंजे राय ते हलिया कोन, हाणे मुंहिंजे रहण जो फ़ाइदो कहिड़ो, असां वापसि था ॾियूं, ईअं करे मोटी आयो। अल्लाह तबारक व तआला फरमायो पोइ तव्हांखे जॾहिं तकलीफ़ पहुचंदी त हीअं चवंदा चङो थियो अल्लाह जी महिरबानी थी जो मां हिन सां गॾु कोन हुउमि, न त मां बि सड़जी वञा। वलइन असाबकुम फज़लुम मिन अल्लाहि लयक़ूलन, पर जेकॾहिं तव्हां उन जंग में हलंदे हलंदे कामयाब था थियो, फतह थी थिए, माल गनीमत थो मिले, या तव्हां कामयाबीअ सां भरपूर था थी अचो, त पोइ तव्हांजे इन कामयाबीअ खे ॾिसी करे चवंदा कल्लम तकुम बैनकुम व बैनहु मवद्दतुन, ख़ैर आहे को मसइलो कोन्हे, असांजी हिन सां अहिड़ी का गहराई कान्हे का, अहिड़ा लफ़्ज़ चई लायानी ज़ाहिर कंदा
कालम तकुन बैनकुम व बैनहु मवद्दतुन, इन्हनि जे असांजे विच में कहिड़ो मामिलो कोन्हे को ख़ैर आहे, जे कामयाबी थी आहे त बि ख़ैर आहे, जेकर नुक़सान थिया त बि ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे। ईअं चई करे ॻाल्हि खे निपटाईंदा, पर होॾां दिलि में चवंदा या लैतनी कुंतु माअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा, हे मां बि जेकर हिन सां गॾु हुजां त वाह जो अॼु कामयाबीअ जो समरो मां बि समेटियां, माले गनीमत में मिले हा, वाह जो हिन सां गॾु कामयाबी हासिल थिए हा, वाह जो मां बि बगलियूं वॼायां, झुमिर पायां, वाह जो अॼु हुजां हिननि सां यार, अबो रहिजीअसि। अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवंदा, इहो मुनाफ़िक़नि जो किरदारु आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़नि माण्हुनि खे बि गोया के हिकु रस्तो ॾिनो, अहिड़ो किरदारु जेकॾहिं जंहिं बि ज़माने में कंहिं माण्हूअ जो हुजे, दीनदारनि जे साथ ॾियण में ज़रा अहिड़े क़िस्म जो रवैयो थो रखे जेको उन ज़माने में सहाबा किराम सां मुनाफ़िक़नि रवैयो रखियो। अहिड़ो रवैयो अॼोके दौर में बि जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो आहे, अल्लाह तबारक व तआला रस्तो थो ॾिए हुनखे सुधरण जो। फलयुक़ातिल फ़ी सबीलिल्लाहि अल्लज़ीना यशरूनल हयातद दुनिया बिल आख़िरा। पोइ जेकॾहिं को सुधरण चाहे थो न, निकिरी पए मुजाहिदनि सां गॾु, मुजाहिदनि सां गॾु निकिरी पए, उन्हनि काफ़िरनि सां मुक़ाबिलो वञी करे, जेके दुनिया जी हयातीअ खे तरजीह था ॾियनि, जेके आख़िरत ते कटिजी मरनि था मुस्लमान मुजाहिद, उन्हनि सां गॾु बीहे, जेके काफ़िर दुनिया खे तरजीह था ॾियनि, उन्हनि सां वञी करे विढ़े, मुस्लमान जमात सां गॾिजे, अॼु बि उन्हनि सां गॾिजी पए, पोइ चइबो त हिन जी तौबा पकी आहे। ज़बान सां हिकिड़ो चवण त मां तौबा कई आहे त साथ ॾींदुसि, अल्लाह ताला फरमाए थो इहो काफ़ी न आहे ज़बान सां चवणु। ॿिए दफ़े अहिड़े क़िस्म जो मरहलो अची वञे त उहो तव्हां सां गॾिजी निकिरे, तव्हां सां गॾिजी तव्हांजे जमात में भरपूर शिरकत करे, काफ़िर सां मुक़ाबले में जेको दुश्मन आहे उन सां लड़े, पोइ चइबो हा वमन युक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, पोइ जेको न निकिरी पियो अल्लाह जे रस्ते में लड़ाई कई, पोइ फ़युक़तल औ यग़लिब, पोइ हाराए वञे या फतह हासिल करे वञे, हाराए या कामयाब थिए, फसौफ़ नुअतीह अजरन अज़ीमा, अल्लाह से फरमाए तो ॿिन्हिनि सूरतुनि में असां हुनखे अजर ॾींदासीं। माना हीअ आयत क़ुरान पाक जी सेखारे थी अल्लाह तबारक व तआला जे तालीमात ते अमल करे मैदान में निकिरी अचणु तव्हांजो कमु आहे भरपूर तयारीअ सां, पोइ तव्हांखे फतह तो अल्लाह तबारक व तआला नसीब करे त बि उनजी मर्ज़ी, तव्हांजी भरपूर तयारीअ जे बावजूद जेकॾहिं तव्हांखे शिकस्त थो नसीब करे त बि उनजी मर्ज़ी। माना मज़बूत थी करे निकिरणु तव्हांजो कमु आहे, हाराए जीत अल्लाह ताला जे हथ में आहे। पोइ ईअं कॾहिं बि न थिए त मुस्लमान जेकॾहिं फतह हासिल करे त वॾो जशन मल्हाए, वॾी तवानाई पंहिंजी हुन ते ख़र्च करे ज़ाया करे, पर जेकॾहिं वरी हार मुक़दर में हुजेसि त पोइ हिमत ऐं हौसलो ई हारे वेही रहे। अल्लाह से फरमाए थो इहा शइ छॾे ॾे, बज़ाहिर तुंहिंजी इहा हार आहे, अल्लाह तबारक व तआला वटि तुंहिंजी इहा वॾी जीत आहे, ऐं दुनिया में जेका तुंहिंजी जीत थी आहे इहा अल्लाह ताला कंहिं मसइलत कंहिं हिकमत सां ॾिनी आहे। ईअं न थिए त सुभाणे हिन जो बदिलो कंहिं ॿिए जंग में तोखां निकिरी वञे, वरी वठिजी वञे, मज़बूती बीजे। हाणे हितां क़ुरान पाक जे इन्हनि आयतुनि जो ख़ुलासो जॾहिं तर्जुमे ऐं तफ़सीर सां ॿुधोसीं त सम्झ में आयो त उन दौर जा मुनाफ़िक़ मिड़ई ईअं कंदा, ॾुखे वक़्त में साथ कोन ॾींदा, सवलनि सवलनि मसइलनि में गॾु गॾु हूंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त उन्हनि जी इहा सचाई तॾहिं तस्लीम कबी जेकॾहिं चवनि था न बाबा हाणे न, हाणे आइंदा न थींदो, तौबा तौबा आइंदा न थींदो। अल्लाह साईं सेखारियो त उहे आइंदा जे लाइ तव्हां सां उन काज में गॾिजी पवनि, मज़बूत थी बीहनि, लड़ी पवनि, तव्हां सां गॾु बीही करे दुश्मन सां लड़ी पवनि, मुक़ाबिलो करे विझनि, पोइ चइबो हा सही आहे। पोइ भले तव्हां खटो या हारायो, ईअं बि तव्हांखे नथा चई सघनि सुभाणे असांखे तो गेले गेले वठी आया आहियूं, फतह त कान थी हार थी। अरे बाबा लड़णो असांजो कमु हो, फतह ऐं हार इहा अल्लाह ताला जी तरफ़ खां मुक़दर आहे इंसान जी। हाणे ज़ाहिरी आयतुनि खे पढ़ियोसीं त इहो सबक़ मिलियो, ख़ुलासो इहो सम्झ में आयो। गहरी नज़र सां ॾिठो थिए त क़ुरान पाक हिकु किरदारु सेखारियो, किरदारु गहरी नज़र सां ॾिठोसीं त क़ुरान पाक हिकिड़ो किरदारु सेखारियो त ॾुखे वक़्त में जेको तव्हांजो साथ नथो ॾिए उहो तव्हांजो कोन्हे। उन दौर में सहाबा किराम सां गॾु ॾुखे वक़्त में जंहिं साथ न ॾिनो, उन वक़्तु उन जो नालो मुनाफ़िक़ रखी करे उन मुनाफ़िक़ जी सज़ा अल्लाह से फरमायो इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फ़ी जहन्नम जमीआ। मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि जी सज़ा हिकु जहिड़ी,
अॼोके दौर में जेको साथ नथो ॾे उनखे मुनाफ़िक़ त नथो चई सघिजे, छो त उन वक़्तु अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया जेके सिधो सो चवनि पिया त अल्लाह साईं फरमाए थो हीउ मुनाफ़िक़ आहे। क़ुर पाक बि पंहिंजे अल्फाज़नि में हुननि जो नालो रखियो त हीउ मुनाफ़िक़ आहे। अॼु चूंकि जेको मुश्किल वक़्त में साथ नथो ॾे, सवलनि में ख़ुशीअ वारे कमनि में गॾु आहे, ॾुख में साथ नथो ॾे, मुश्किल मरहलनि में साथ नथो ॾे, उहो तव्हांजो न आहे। अलबत्ता उनखे मुनाफ़िक़ त न चइबो, छो त मुनाफ़िक़त वारो नालो रखणु उहो तव्हां असांजो इख़्तियार कोन्हे, अल्लाह जे रसूल जे हथ में हो। अल्लाह तबारक व तआला इहो इख़्तियार पंहिंजे हबीब खे ॾिनो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रोज़े अतर में ज़िंदा आहिनि, असांखे इख़्तियार कोन्हे। अलबत्ता सेखारी हीअ ॻाल्हि वई त जेको तव्हां सां साथ मुश्किल हालतुनि में नथो ॾे, मुनाफ़िक़ न चओसि, एतिरो ज़रूर चओसि त इहो किरदार मुनाफ़िक़नि जो आहे, इहो किरदार मुनाफ़िक़त जो आहे। इन मुनाफ़िक़त वारे किरदार सां जेकॾहिं तूं ख़ुशि आहीं त तोखे ख़ुशी मुबारक हुजे। ऐं असां पंहिंजे उन साहब किराम वारे तिर्ज़ अमल खे पकड़ींदे जेकॾहिं नाकाम बि थियासीं त इहा नाकामीअ जे नाले सां असांजी कामयाबी आहे, असांखे ख़ुशी आहे हिन ते। इन तरह सां क़ुर पाक पंहिंजे इशारतनि इन अल्फाज़नि सां इहो सबक़ सेखारे छॾियो त जीअं शेख सदी रहमतुल्लाह अलैह बि फरमायो आहे त यार सदाए जानी हर को ज़बानी, कम पए त गल पए। थधियुनि विचनि हालतुनि में त हर को हूंदो, हा सही सही, वाह 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 वाह, पर ॾुखियूं हालतुनि में जेको मुंहुं ॾेई करे निभाए बीहे, पोइ चइबो त हा इहो मज़बूत आहे। जेकॾहिं ईअं कोन्हे त पोइ चई सघे थो त इहो किरदार ज़रा मुनाफ़िक़त जो आहे। अल्लाह ताला अहिड़े किरदार खां बि बचाए, अहिड़नि दोस्तनि खां बि बचाए, अहिड़नि यारनि ऐं साथनि खां बि बचाए। अल्लाह पाक तव्हां असांखे इख़लास सां, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे तालीम ऐं तरबियत सां अल्लाह ताला तव्हां असांखे नवाज़े, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।